दोस्तनि खे जेका तकलीफ़ ॾिनी आहे सजादा नशीन हाउस ते, अव्हांजी महिरबानी आयो। पर असुल में असांजो ज़िले सदर ज़िला ठठ जो पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जो ऐं दरगाह हज़रत बरखुरदार रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान मां पीर निसार जिलानी, पीर दिलदार शाह जिलानी, उन्हनि जी घारो में ज़मीन आहे जंहिं ते अल हबीब बैंक जो जेको हुज़ूर बख़्श कलवड़ मालिक आहे, उन पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजे भाणेजे ऐं ॿियनि माण्हुनि सां गॾिजी कब्ज़े जी कोशिशि कई। पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जे मरकज़ी सदर पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी सजादा नशीन हाउस पीर सरहंदी मटियारी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ठटे ज़िले में बैंक अल हबीब जे मालिक हुज़ूर बख़्श कलोड़ ऐं संदसि पुट ऐं संदसि चाचरनि जे गुंडागर्दी फौरी तौर बंदि कई वञे। हुन चयो त बैंक अल हबीब जे मालिक हुज़ूर बख़्श कलोड़ ऐं संदनि गुंडागर्द पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल ज़िले ठटे जे सदर पीर निसार अहमद जिलानी जे मथां थियल क़ातिलाणे हमले में ऐं उन में ज़ख़्मी थियल संदसि सौट पीर अब्दुल्ला शाह जिलानी जी सख़्तु ज़ख़्मी थियण जी शदीद मुज़म्मत कयूं था। हुन जो चवणु हो त ठटे ज़िले जे पुरअमन माहौल खे कुझु कब्ज़ा माफ़िया जी मदद सां ख़राब करण जी कोशिशि कई पई वञे। PMC जे मरकज़ी सदर जो चवणु हो त SSP ठट्टो बि कब्ज़ा माफ़िया जी सपोर्ट करे रहियो आहे, जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुन जो चवणु हो त पीर निसार शाह जी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं मथस फायरिंग कंदड़ कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल सिर्फ़ु सिंध में न पर पूरे पाकिस्तान में एहतिजाजी मुज़ाहिरा कंदी। हुन जो चवणु हो त पीराणी गादियुनि खे रोडनि ते अचण जी मुनासिबु नथो लॻे, पर जे असां पंहिंजे चाहींदड़नि खे सिर्फ़ु हिकु कॉल कई त पूरो पाकिस्तान जाम करे सघूं था। हुन जो चवणु हो त पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल पुरअमन जमायत आहे, उन करे वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद खां मुतालबो कयूं था त बासर कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। कैमरा टीम सां गॾु अली फैज़ान, ख़ासकेली सोच TV मटियारी।